अदा हाणे काफ़ी दोस्त पुछंदा आहिनि त बाबा असांखे कीअं ख़बर पए जेको असां व्हाट्सएप अकाउंट हलायूं था पिया इहो हेक आहे या न, असांजे व्हाट्सएप अकाउंट ते केरु ॿियो नज़र त नथो रखे या उहो हलाए त नथो पियो, असांखे हुनजी कीअं ख़बर पए। ठीकु आहे बाबा। सो पहिरियां त तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदो बाबा, अगरि तव्हां व्हाट्सएप जी जेकी ऑफिशियल ऐप आहे, जेकी प्ले स्टोर खां अलावा तव्हां क्रोम ब्राउज़र तां या काथा ॿी डाउनलोड कई आहे, जीअं जी बी व्हाट्सएप थी आहे, ॿिया व्हाट्सएप थी आहे, सो उन खां एहतियात कंदा कयो। ठीकु आहे। हिन में ख़तरो रहे थो तव्हांजे डेटा जी बि, तव्हांजी सिक्योरिटी प्राइवेसी बि। ठीकु आहे। सो तव्हांखे व्हाट्सएप जी जेकी ऑफिशियल ऐप आहे प्ले स्टोर तां उनखे इंस्टॉल करणी आहे। सो उन खां पोइ ॾिसो, अगरि तव्हांखे ॾिसणो आहे त तव्हांजो व्हाट्सएप अकाउंट को ॿियो त नथो हलाए, सो उन लाइ तव्हांखे व्हाट्सएप खोले करे कुंड जेके 3 डॉट्स ॾेखारिजनि था, इन ते क्लिक करे लिंक्ड डिवाइस जेको ऑप्शन अचे थो उन ते तव्हां क्लिक कंदा। हिते उन जेको आहे सो ॿियो मोबाइल ते हलंदी हूंदी त उन मोबाइल जो हिते नालो लिखिजी अची वेंदो त बाबा हिन मोबाइल ते तव्हांजे व्हाट्सएप अकाउंट हले थो। ठीकु आहे बाबा। सो इन ते तव्हांखे नाले ते क्लिक करे तव्हां हितां लॉग आउट करे सघो था। पर अगरि कंहिं ॿिए मोबाइल ते न हलंदी हूंदी त हिते इहा स्क्रीन ख़ाली हूंदी। ठीकु आहे बाबा। मतिलबु कंहिं बि मोबाइल ते ॿी मोबाइल ते नथी हले, सिर्फ़ु तव्हांजे मोबाइल खां अलावा। सो उमीद आहे तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। वरी तव्हांखे को मसइलो अचे तव्हां कमेंट बॉक्स में पुछी सघो था। बाक़ी दुआ में यादि रखंदा, अॼु वीडियो में एतिरो ई। अल्लाह हाफ़िज़।